अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, वेलकम टू लर्नर्स पॉइंट। लर्नर्स पॉइंट में अवांजो भली करा है। अज असीं सिखंदासीं असांजो सवाल आहे, क्वेश्चन आहे व्हाट इज वर्ड। सवाल लफ्ज़ छा आहे। आंसर जवाब अ ग्रुप ऑफ लेटर्स विच गिव्स कंप्लीट सेंस दैट इज कॉल्ड अ वर्ड। जवाब आहे सिंधी में उनजो अखरनि जो अहिड़ो मेड़ जेको मुकमल मफ़हूम ॾिए त उनखे लफ्ज़ चइबो आहे। अचो त हुनजा मिसाल वठूं त कीअं। पहिरियों मिसाल आहे एग्जाम्पल C प्लस L प्लस A प्लस S प्लस S। मतिलबु त इहे चारई अखर मिलाइण सां हिकिड़ो असांखे लफ़्ज़ मिलियो जंहिंखे असां क्लास छॾींदासीं, ऐं इहो उहो लफ़्ज़ आहे जेको असांखे मुकमल माना ॾिए थो। जेकॾहिं मुकमल माना न ॾिए त इहो लफ़्ज़ न थींदो। अहिड़े हिसाब आहे S प्लस U प्लस N जे मिलाइण सां सन थो ठहे, यानी इहो बि हिकिड़ो मुकमल लफ़्ज़ आहे। अहिड़े हिसाब सां टियों नंबर मिसाल आहे C प्लस A प्लस P। इन्हनि टिनी अखरनि सां मिलाइण सां केप थो ठहे। ETC वग़ैरह काफ़ी मिसाल अहिड़ा तव्हां मिसाल पाण बि ठाहे सघो था। सिंधी मिसाल आहे पहिरियों काफ प्लस मीम प्लस रे प्लस वाह। इन्हनि चइनि अखरनि जे मिलाइण सां लफ़्ज़ ठहे थो सिंधी में कमरो। ऐं ॿियो हिन जो मिसाल आहे काफ प्लस ते प्लस अलफ प्लस बे जे मिलाइण सां किताब थो ठहे। ऐं टियों मिसाल आहे मीम प्लस ये प्लस ज़े ज़ंजीर जे मिलाइण सां मेज़ वग़ैरह जा लफ़्ज़ ठहनि था। इहे कुझु मिसाल हुया। सिंधी में तव्हां अहिड़ा मिसाल अखर मिलाइण ठाहे सघो था, यानी अखर मिलाइण सां जेकॾहिं माना ॾिए थो कोई लफ़्ज़ त उनखे असां लफ़्ज़ ई चवंदासीं, न त उहो लफ़्ज़ करार न ॾिनो वेंदो। उनखां पोइ असांजो ॿियो नंबर सवाल आहे, क्वेश्चन नंबर 2 आहे व्हाट आर काइंड्स ऑफ वर्ड। सवाल लफ़्ज़ जा कहिड़ा क़िस्म आहिनि। आंसर जवाब देयर आर 2 काइंड्स ऑफ वर्ड। लफ़्ज़ जा 2 क़िस्म आहिनि। दे आर उहे ही आहिनि। उनमां पहिरियों नंबर क़िस्म आहे सिंपल वर्ड, मुफ़रद लफ़्ज़। हाणे मुफ़रद लफ़्ज़ कहिड़ा थींदा आहिनि, उन एग्ज़ाम्पल आहिनि, मिसाल आहिनि। पहिरियों आहे क्लास, ॿियों आहे बोर्ड, टियों आहे स्कूल, चौथों आहे बाथ ऐं पंजों आहे फुट। हाणे इहे पंजनि ई मिसालनि मां तव्हांखे साबित थियो हूंदो त जीअं असां मतिलबु हिकिड़ा आम लफ़्ज़ आहिनि ऐं इहे अखरनि जे मिलण सां हिकु लफ़्ज़ खे जनमु ॾींदा आहिनि। हाणे इन्हनि खे असां सिंपल वर्ड चवंदासीं, छो जो इहे हिकिड़ा आम लफ़्ज़ आहिनि। अचो त ॿियो हुन क़िस्म सिखूं। ॿियो नंबर क़िस्म आहे कंपाउंड वर्ड, मुरकिब लफ़्ज़। एग्ज़ाम्पल आहे क्लास रूम, ब्लैक बोर्ड, हाई स्कूल, बाथ टब, फुटपाथ। इन मिसाल मां तव्हां सम्झी विया हूंदो त हर मिसाल में जेके लफ़्ज़ आहे जो कंपाउंड वर्ड आहे उहो ॿिनि लफ़्ज़नि सां ठहियलु आहे। जीअं क्लास सां मिलियलु आहे रूम, जीअं ब्लैक सां मिलियलु आहे बोर्ड, ऐं टीं हाई सां मिलियलु आहे स्कूल, ऐं चौथों ऐं बाथ सां मिलियलु आहे टब, ऐं पंजों ऐं फुट सां मिलियलु आहे पाथ। मतिलबु तव्हांजी नज़र मां अहिड़ा लफ़्ज़ गुज़रनि जेके ॿिनि लफ़्ज़नि ते मुश्तमिल हुजनि, उन्हनि खे असां कंपाउंड वर्ड चवंदा आहियूं। मिसाल काफ़ी आहिनि ऐं तव्हां वधीक जांच लही सघो था। उनखां पोइ इफ़ यू लाइक टू अवर वीडियो सो प्लीज़ लाइक अवर वीडियो एंड सब्सक्राइब अवर चैनल लर्नर्स पॉइंट। ऐं जेकॾहिं तव्हांखे पंहिंजी डिमांड ते का वीडियो ठाराइणी आहे त महिरबानी करे असांखे कमेंट्स में चवंदा। तव्हांजी